अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे प्रीपोजिशन। प्रीपोजिशन जेका आहे उहो नाउन ऐं प्रोनाउन जा जेका वास्तो आहे, जेका रिलेशन आहे उहो ॿुधाईंदो आहे वर्ब, एडजेक्टिव ऐं ॿिए नाउन सां गॾु सेंटेंसिस में। इहो ई मां मिसाल सां सम्झाया पोइ तव्हांखे क्लियर थींदो। हिते लिखियलु आहे मां हिन सां गॾु वञा पियो, आई एम गोइंग विथ हर। हाणे हिन सेंटेंस में जेका विद अचे पियो इहो प्रीपोजिशन आहे। अगर पाण हिन सेंटेंस में विद हटाए आई एम गोइंग हर लिखी छॾूं त इहो सेंटेंस जेका इहो रॉन्ग थी वेंदो, ग़लति थी वेंदो। त हिन सेंटेंस में प्रीपोजिशन जेका आहे नाउन ऐं प्रोनाउन खे कनेक्ट कयो आहे। हाणे मां तव्हांखे प्रीपोजिशन जी टाइप्स ॿुधायां थो। नंबर 1, प्रीपोजिशन ऑफ टाइम जेका आहे इहो टाइम जो जेका रिलेशन, टाइम जो वास्तो आहे इन सेंटेंस में नाउन ऐं ॿिए वर्ड सां गॾु उहो ॿुधाईंदो आहे। जीअं मां ॿी मिसाल ॾियां त हू सूमर ते ईंदी, शी विल कम ऑन मंडे। हू 8 बजे उथियो, ही वोक अप एट 8 o'clock। उहो आचर सां बीमार आहे, शी हैज़ बीन इल सिंस संडे। जून सां असांजी मोकलूं आहिनि, वी हैव वेकेशंस इन जून। हाणे अगरि इन सेंटेंस में प्रीपोजिशन हटाए छॾूं त जेका पंहिंजा सेंटेंस आहिनि उहो रॉन्ग थी वेंदा, इनकम्प्लीट थी वेंदा, ग़लति थी वेंदा। त इन सेंटेंस में प्रीपोजिशन न हुजे त पाण खे कुझु समझ ई कोन ईंदो। हाणे मां इन जी ॿी टाइप ॿुधायां, प्रीपोजिशन ऑफ प्लेस। हू घर में आहे, ही इज़ एट होम। हू इंग्लैंड सां आयो आहे, ही केम फ्रॉम इंग्लैंड। ॿिली मेज़ जे हेठि आहे, कैट इज़ अंडर द टेबल। हू रूम में आहे, शी इज़ इन द रूम। हिन सेंटेंस में इहो प्रीपोजिशन ऑफ प्लेस जेका आहे, प्लेस सां जेका हिन जो वास्तो आहे, प्लेस सां जेका हिन जो रिलेशन आहे उहो ॿुधाए पियो। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त प्रीपोजिशन ऑफ थिंग्स। हे ख़बर तव्हांजे बारे में आहे, दिस न्यूज़ इज़ अबाउट यू। मां तव्हां लाइ हिते आहियां, आई एम हियर फॉर यू। हू पंहिंजे भाइरनि सां गॾु खेॾे पियो, he is playing with his brothers। फ्रेज़ल प्रीपोजिशन इहो ॿ प्रीपोजिशंस खे मिलाए करे ठहंदो आहे। इन खे मिसाल सां सम्झायां, मां शहर सां ॿाहिरि वञा थो, आई एम गोइंग आउट ऑफ सिटी। हू पंहिंजे ॿारनि सां गॾु कराची विया, दे अलॉन्ग विद देयर चिल्ड्रन वेंट टू कराची। हाणे उमेद आहे त इहो लेक्चर तव्हांखे सम्झ आयो हूंदो। प्रीपोजिशन छा लाइ जेका इस्तेमालु थींदा आहिनि ऐं छा छा हूंदा आहिनि उहो तव्हांजो हाणे कॉन्सेप्ट क्लियर हूंदो। त मां उमेद थो कयां अॼु जो लेक्चर तव्हांखे बिल्कुलु क्लियर हूंदो। पोइ अॼु जो टॉपिक थियो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।